अल्लाह करे कुर्बानी नहीं जलसो मराद वहा या अल्लाह जेके परे कराची ताईं एॾा वॾा सफ़र करे पराहनि ॻोठनि खां पराहनि इलाइक़नि खां सुहिणे हसन ऐं हुसैन जे शान ॿुधण लाइ आया आहिनि। मिठा रब उन्हनि खे विख विख जो अजर अता फरमा। या अल्लाह उन्हनि जो अचणु क़बूल फरमा, उन्हनि जो वेहणु ॿुधणु क़बूल फरमा, उन्हनि जे मथां पंहिंजूं बेपायान रहमतूं नाज़िल फरमा। या अल्लाह ही जलसो पंहिंजे क़ुव्वत ऐं कुदरत करम ऐं रहम सां क़यामत ताईं जारी रख, सारी रख। मिठा अल्लाह असांजे न ग़रीब ॻोठ ते रहम ऐं करम फरमा, बस गिरदाईअ ते रहम ऐं करम फरमा, सभिनी इलाइक़नि ते रहम ऐं करम फरमा। सुहिणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके असांजे वीरान दिलनि खे अरबी घोट जे इश्क सां आबाद फरमा। या अल्लाह मस्जिदनि खे बांगुनि सां ऐं निमाज़ ऐं जमात सां आबाद फरमा। या अल्लाह असांजे बचड़नि खे पुटनि ऐं न्याणनि खे क़ुरान करीम पढ़णु नसीब फरमा। या अल्लाह असां सभिनी खे क़ुरान करीम जे सदके सभिनी मर्ज़नि खां छुटकारो अता फरमा, सभिनी बीमारनि खां नजात अता फरमा। या रब्बल आलमीन असांजा ही गुनहगार हथड़ा पंहिंजे रहमत सां भरे छॾ, ख़ाली न मोटा। क़ाल अल्लाह तबारक व तआला अज़्ज़ व जल्ल फ़ी शान हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम। ला इलाहा इल्लल्लाह।